वताए फ़क़ीर सोचो त हर को चवंदो आहे रोज़ी रिज़िक ॾियण वारी अल्लाह जी ज़ात आहे। सो अॼु ॾिसजे आज़माइजे त अल्लाह पाक छा हर जगह ते रोज़ी फराहम करे थो, पहुचाए थो। वञी ॻोठ जे वेझो हिक झंग में वञी वण जे मथां वेही रहियो। काफ़ी देर गुज़रण खां पोइ वताए खे बुख बि वरायो। सोचण लॻो त चाढ़ो न थियो त एतिरे में हिकु शिकारियुनि जो टोलो अची उन वण हेठां वेठो। हुननि शिकार करे काफ़ी ताम पचाया। काफ़ी ताम पचाइण खां पोइ शिकारियुनि जो जेको सरबराह हो उन जी नज़र साम्हूं ॻोठ में कुझु झूपड़ियुनि ते पई। हुन पंहिंजे दोस्तनि खे चयो त यार पहिरियां जेको आहे सो ही ॿ थाल जेके आहिनि साम्हूं झूपड़ियुनि में अला करणु ॾेई चो त पोइ पाण था खाऊं। वताए ॾिठो भेणिया पकल ताम अलाह वास्ते से बि वञनि था साम्हूं वारी झोपड़ियुनि में हथ में आयल माल न हलियो वञे। सो हुन छा कयो तेज़ी सां खंघणु लॻो। खंघणु लॻो त शिकारियुनि जी नज़र सिधो वताए ते पई। वताए खे चयऊं त अच फ़क़ीर तूं बि हेठि लही आ, मानी खाओ। वतायो फ़क़ीर जल्दी लही आयो ऐं मानी खाइण शुरू कयईं ऐं चवण लॻो वाकई ॿुधे अथो ॾे अथो पर खंघ खुड़क लाज़मी आहे। दोस्तो मक़सदु इहो आहे त ज़िंदगी में कुझु जुस्तजू हथ पेर हणण बि लाज़मी आहिनि।